रहमत दो आलम जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हदीस जे तहत क़यामत जे ॾींहुं जेको शख़्स कंहिं ॿिए शख़्स जे ज़मीन ते जेको शख़्स ॿिए शख़्स जे ज़मीन ते नाहक कब्ज़ो करे थो, कंहिं बि टुकड़े ते थोरे टुकड़े ते भी कब्ज़ो करे थो। ऐं कुझु हदीसनि में एतिरो भी इहो आयो आहे कि जेको शख़्स ॿिए शख़्स जे ज़मीन ते हिकु गिराठ बराबर नाहक तौर कब्ज़ो करे थो, तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन शख़्स जे लाइ हदीस मुबारका में टे वईदूं ऐं टे सज़ाऊं हदीस मुबारका में उन शख़्स जे लाइ बयान फरमायूं आहिनि। पहिरीं इहा आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख़्स कंहिं ॿिए ज़मीन जे कंहिं बि टुकड़े ते नाहक कब्ज़ो करे थो, रब सुब्हानहू व तआला क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीननि ताईं उनखे हेठि धसाईंदो, उनखे हेठि ज़मीननि ताईं धसाईंदो। सिर्फ़ु नंढड़े ॿिए शख़्स जे ज़मीन ते थोरे हिसे ते जेकॾहिं कब्ज़ो करे थो तो उनजी क़यामत जे ॾींहुं पहिरीं सज़ा उनखे इहा मिलंदी कि 7 ज़मीननि ताईं उनखे हेठि धसायो वेंदो, पहिरीं सज़ा। ॿी सज़ा हदीस जे तहत ई अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख़्स कंहिं ॿिए शख़्स जी ज़मीन ते नाहक कब्ज़ो करे थो, रब सुब्हानहू व तआला 7 ज़मीननि जी मिट्टी महशर जे मैदान में क़यामत जे मैदान में 7 ज़मीननि जी मिट्टी ऐं रेत उन जे कंध जे मथां रब सुब्हानहू व तआला सुवार करे छॾींदो। ऐं अल्लाह फरमाए थो कि हिन तपती ज़मीन में अॼुकल्ह केतिरी त जेका सो ऊन्हारे जे मौसम में गर्मी हूंदी आहे ऐं वरी गर्मी जे मौसम में उन गर्मी जे टाइम ख़ुसूसन बिलख़ुसूस ऊन्हारे जे मौसम में 12 बजे 1 बजे या ॿेपारी जे टाइम जेकॾहिं कोई हिकु मण पंहिंजे कंध ते खणी ॾिसे त केतिरी त अज़ियत ऐं तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे कि उन क़यामत जे मैदान में जॾहिं सिज जेका सो आहे हेठि इंसाननि जे लही एतिरो सफ़ा नज़दीक वेझो हेठि लही ईंदो, हर को पंहिंजे उन में पघर में ॿुॾी रहियो हूंदो। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उन क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीननि जी मिट्टी उन शख़्स जे जेको नाहक ॿिए जे ज़मीन जे टुकड़े ते कब्ज़ो करे थो 7 ज़मीननि जी मिट्टी उन जे कंध ते सुवार कई वेंदी ऐं उनखे चयो वेंदो कि इन 7 ज़मीननि जी मिट्टी पंहिंजे कंध ते खण ऐं समूरे महशर जे मैदान में इन 7 ज़मीननि जी इन मिट्टीअ खे खणंदे तूं फिरंदो रहो, जेसीं ताईं हिसाब किताब न थिए तेसीं ताईं इहा सज़ा तोखे ऐं उन महशर जे मैदान में इहो सज़ा तोखे आहे कि उहो 7 ज़मीननि जी मिट्टी पयो तूं उनखे पंहिंजे कंध ते घुमाईंदो रह। ऐं उहो हिकिड़ो ॾिहाड़ो घणनि ॾींहंनि जो हूंदो, 50,000 सालनि जो सिर्फ़ु हिकिड़ो ॾिहाड़ो हूंदो क़यामत जो मैदान। हिकु ॿ पहिरीं इहो आहे कि नाहक ॿिए जी ज़मीन ते कब्ज़ो करे उनखे 7 ज़मीननि ताईं हेठि धसायो वेंदो। ॿी इहो आहे कि 7 ज़मीननि जी मिट्टी उन जे कंध ते सुवार कयो वेंदो ऐं केतिरी त तकलीफ़ ऐं अज़ियत जहिड़ी उहो खणी न सघंदो, उन जो कंध टुटण जहिड़ी हूंदी। ऐं टी हदीस जे तहत जेको शख़्स ॿिए जे ज़मीन ते ऐं उन में इहो बि आहे कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स ॿिए शख़्स जे ज़मीन ते हिकु गिराठ बराबरि जेकॾहिं नाहक कब्ज़ो कंदो तो रब सुब्हानहू व तआला उनखे फरमाईंदो कि 7 ज़मीननि ताईं उन ज़मीन खे खोट 7 ज़मीननि ताईं उन ज़मीन खे खोटरींदो ऐं उनखे खोटण जे हुकुम करण खां बाद में रब सुब्हानहू व तआला 7 ज़मीनूं उन जे कंध ते तोक बणाए जेका सो उन जे ॻिचीअ में पहरायो वेंदो। 7 ज़मीननि जो केतिरो वज़न आहे, उहो वज़न उन जी ॻिचीअ में तोक बणाए करे उनखे पहरायो वेंदो ऐं समूरे महशर जे मैदान में ॾेखारियो वेंदो कि हीउ उहो शख़्स आहे। रब सुब्हानहू व तआला फरमाईंदो कि तूं जेका सो
इहो तूं पराई न ज़मीननि ते नाहक कब्ज़ो करण जो वॾो शौक़ु हूंदो हुयो, हाणे इन 7 ज़मीननि जो वज़न खण त तोखे ख़बर पवे। तो हज़रत ज़ी वक़ार इहो त सिर्फ़ु इन जो आहे कि जेको ॿिए जी ज़मीन जे हिकु गिराठ बराबरि नाहक कब्ज़ो करे थो, रब सुभानो व ताला उनखे क़यामत जे मैदान में एतिरियूं सज़ाऊं ॾींदो। तो नाज़रीन सामिन किराम इन हदीसनि जे तहत उलमाए किराम फरमाइनि था, इहो सिर्फ़ु क़यामत जे ॾिहाड़ो जेको थींदो न, क़यामत जे ॾिहाड़े जो इहो अज़ाब उनखे मिलंदो। ऐं उन खां बाद में जेको जहन्नम वारो अज़ाब आहे, जहन्नम जो जॾहिं फ़ैसिलो थींदो, जहन्नम में वेंदो, उहो अज़ाब उन जे लाइ वरी अलॻि आहे, उहो जुदा अज़ाब उनखे मिलंदो। तो नाज़रीन सामिन किराम के इन जे करे जेको शख़्स ॿिए जे ज़मीन जे हिकु गिराठ ते नाहक कब्ज़ो करे त उन ते एतिरी वॾी सख़्तु सज़ा, ऐं जेको 7 करोड़ अवाम जे ज़मीननि जे पाणीअ ते नाहक कब्ज़ो करे, तो रब सुभानो व ताला उन ते जेका सो उन जो कहिड़ो हाल हूंदो। रब सुभानो व ताला माफ़ी ॾे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मंझां, जेको शख़्स मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत मंझां कंहिंजो बादशाह बणियो, हुक्मरान बणियो, वॾेरो बणियो, वॾो बणियो, उन खां बाद में मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते सख़्तियूं कयाई, उन्हनि खे ॾुख उन्हनि जे मथां विधाई, उन्हनि खे अज़ियतूं ॾिनाई, तो रब सुभानो व ताला तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, या रब्बल आलमीन, जेको शख़्स दुनिया में रही करे मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो हुक्मरान बणिजी करे, बादशाह बणिजी करे उन ते ज़ुल्म करे ऐं उन ते ॾुख ऐं तकलीफ़ूं ऐं मशक़तूं विझे, रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं तूं रब्बुल आलमीन बि उन ते ॾुख ऐं तकलीफ़ूं ऐं अज़ियतूं विझजांइ। ऐं जेको शख़्स मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मत जो हुक्मरान बणिजे, बादशाह बणिजे, वॾो बणिजे, वॾेरो बणे, ऐं उन खां बाद में मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत ते रहम करे, नरमी करे, तो ए रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं तूं बि उन हुक्मरान जे मथां रहम ऐं नरमी जो बर्ताव ऐं रखजांइ। तो नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि इंसाफ़ कंदड़ बादशाह क़यामत जे ॾींहुं रब सुभानो व ताला जी तरफ़ां नूर जे मेंबरनि ते वेठल हूंदा, ऐं अल्लाह सुभानो व ताला जे रहमान जे सॼे तरफ़ ॾांहुं उहे जेका सो आहे इंसाफ़ कंदड़ बादशाह रब जे सॼे तरफ़ ॾांहुं, छो त अल्लाह सुभानो व ताला जो जेका सो आहे उन जा ॿई जेके दस्ते कुदरत आहिनि उहे सॼा आहिनि। उन जा दस्ते कुदरत कहिड़े अंदाज़ जा आहिनि, उलमाए किराम फरमाइनि था उन जो दस्त, उन जो हथ मख़लूक जहिड़ो न आहे, उन जो जीअं बि आहे रब सुभानो व ताला ई ॼाणे थो। असांखे उन जे बारे में का बि इल्मु न आहे, न क़ुरान और हदीस में उन जी अहिड़ी का वज़ाहत बि थियल आहे। बर सूरत इन मामलात में न पवणु घुरिजे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि रब सुभानो व ताला जे बारगाह में जेके इंसाफ़ कंदड़ बादशाह आहिनि उहे रब जे सॼे तरफ़ खां इज़त ऐं ताज़ीम जे नाते रब सुभानो व ताला पंहिंजे सॼे तरफ़ खां उन्हनि खे जॻह अदा कंदो। इंसाफ़ कंदड़ बादशाहनि खे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेके बादशाह पंहिंजी हुक्मरानी में पंहिंजे रिआया ते ऐं पंहिंजे अवाम ते अदलो इंसाफ़ कंदा, ऐं घर जो उहो वॾो जेको पंहिंजे घर जे समूरनि ते अदलो इंसाफ़ वारो बर्ताव रखंदो आहे, ऐं उन में जीअं उन जा बच्चा थिया, ॿार थिया, ऐं उन जा नौकर ख़ादिम वग़ैरह थिया, उन्हनि ते अदल ऐं इंसाफ़ वारे नज़र सां सभिनी खे ॾिसे थो। ऐं घर जो उहो वॾो जंहिंजे घर में यतीम ऐं बेवा आहिनि उन्हनि जे मामलात में बि उन्हनि सां सुठो सलूक रखंदो आहे, उन्हनि जो ख़्यालु कंदो आहे। त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो घर जा उहे बि वॾा क़यामत जे ॾींहुं रब सुभानो व ताला उन्हनि खे नूर जे मेंबरनि ते फ़ाइज़ फरमाईंदो ऐं उन्हनि खे विहारींदो। हज़रत
ज़ी वक़ार के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, का भी दुनिया हुजे या मुल्क हुजे, बादशाह हुजे, शहर हुजे, उन जे लाइ हुक्मरान हुजणु ज़रूरी आहे, पर हुक्मरान हुजण जे लाइ ज़रूरी आहे कि उहो आदिल ऐं इंसाफ़ हाकिम हुजे, इंसाफ़ कंदड़ हाकिम हुजे, सभ जे दरमियान इंसाफ़ वारो मामिलो रखंदड़ हुजे। पर जेकॾहिं इंसाफ़ वारो जेको बादशाह आहे इंसाफ़ कंदो त उन जी दुनिया बि उहा बादशाही बि बरक़रार रहंदी ऐं उन जी दीन बि क़ाइमु रहंदो। ऐं जेकॾहिं उहो अदल इंसाफ़ खां लही करे ज़ुल्म, छो त इहो उमूमन थींदो आहे कि जेके तख़्त ते अची करे वेहंदा आहिनि पोइ उहे ज़ालिम थी वेंदा आहिनि ऐं उन खां बाद में ज़ुल्म करणु लॻंदा आहिनि। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, इन जे करे अल्लाह जे हबीब फरमायो, वला किन्नल उरफा फिन्नारे औ कमा काल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि घणा बादशाह त दोज़खी ऐं जहन्नमी हूंदा आहिनि। उन जो वजह इहो आहे कि उहो पंहिंजे तख़्त ते वेहण खां बाद में, उहो तख़्त ऐं उहा हुकूमत मिलण खां बाद में ज़ुल्म कंदा आहिनि, इंसाफ़ जो मामिलो न आहिनि रखंदा पंहिंजी आवाम सां। तो इन जे करे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि उहे जहन्नमी ऐं दोज़खी आहिनि। कि साहिब मिरकात फरमाइनि था कि जेको बादशाह या हुक्मरान बणजण खां बाद में उन जी हुकूमत तलवार जे हिकु धार ते हूंदो आहे, उनखे घुरिजे कि एहतियात सां कमु वठणु घुरिजे। जेकॾहिं हेॾों वियो पोइ बि जेका सो आहे उन जे लाइ बर्बादी, हेॾों बि उन जे लाइ हलाकत तलवार ते विच धार ते आहे, उनखे अदल ऐं इंसाफ़ सां एहतियात सां कमु करणु घुरिजे। तो नादिरीन सामिन किराम कि इन समूरे ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम कंहिं बि इंसाननि जो नाहक माल खाइणु इहो वॾो गुनाह आहे, बल्कि सख़्तु गुनाह आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साहबे किरामनि खां पुछा कई कि साहबियो कि मुफ़लिस माना सुञूं माना ग़रीब, मोहताज, मिसकीन। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे किरामनि खां पुछा कि ऐं साहबियो मुफ़लिस ऐं सुञूं केरु आहे? तो साहबनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुफ़लिस यानी सुञो उहो आहे जंहिं वटि न दिरहम हुजे, न दीनार हुजे, न सामान हुजे, न दौलत हुजे, न माल हुजे, बल्कि मतिलबु इहो आहे ग़रीब ऐं मिसकीन हुजे। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि दुनियावी हिसाब सां वाक़िअतन उहो माण्हू जंहिं वटि न दुनिया आहे, न दिरहम दीनार, न सामान आहे, न माल दौलत आहे,